दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू लग छोडाऊं जोरे वासी पोरियत सिफ़त अली वल्द मरहूम मोहम्मद रमज़ान सुमरो पंहिंजे सोटनि जी बिरादरीअ जे माण्हुनि पारां ज़रिए ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो करण ते सरापा एहतजाज बणियल। हिननि दाईंदे चयो त मुंहिंजा सोट ऐं बिरादरीअ जा माण्हू जंहिंमें उस्ताद ज़ाहिद रफ़ीक अहमद मारूफ़ इक़बाल सुमरो ऐं ॿिया असांजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करे कूड़ा खाता ठाराए असां सां ज़ुल्म कयो ऐं असांखे घर खां बेघर करे छॾियो आहे। अहिड़ो इतलाउ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हद जे ऑफिसरनि ऐं रेवेन्यू खाते खे बि ॾींदा रहिया आहियूं, पर को बि ॿुधण वारो नाहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे। होॾां इल्ज़ाम हेठायल उस्ताद ज़ाहिद सुमरो राब्तो करण ते ॿुधायो त असां हिननि जी ज़मीन ते कब्ज़ो नाहे कयो, जंहिंजी ॻाल्हि था कनि। अव्हां विकिरो थियल आहे। अगरि हिननि वटि को खातो या लिखत आहे त कंहिं बि बिरादरीअ जे माण्हू या कंहिं नेक मर्द खे खणी अचनि, असां ज़मीन ॾियण लाइ तयार आहियूं। हाणे ॾिसो था फिल्म ईअं करे करे हिननि गोवा ज़मीन हुननि हथ कई। हाजी हयात हाजी पैसा ये 5 लाख में ज़ाहिद इक़बाल साईं रफ़ीक माना घणो रफ़ीक ओए टे स्टामान सही ओए बि मिसाल अगर जरे बि गाल के बाद टे जरे प्लाट दे गाल के मिसाल गाल वो भी इनन पैसन में। हां मुझे से ऑफिसर के गुजारिश आ त मुझो सही हक मेहरबानी करे हक कयो वने सही मोहम्मद रफ़ीक सुमरे के चयो वने त तू पांजो कागज़ प्रूफ ज़ाहिर करे जेको तो हाजी ज़ुल्फ़िकार सुमरे को ज़मीन वती आ। मेहरबानी करे तू पांजा कागज़ ज़ाहिर करे। न मुझे पीओ ज़मीन खपाई आ, मुझे पी के ब्लैकमेल कयो वियो आ। मुझे पी ज़मीन न खपाई आ, मुझे पी भितरनि जा पैसा न चयान। इहो सॼो ड्रामो आ। मूंखे प्रूफ आहे त असांजी ज़मीन बचत में आ, असांजी पी ज़मीन का बि न खपाई आ। ऐं जॾहिं असांजो चंदो थो थिए त चंदो छो न कयो वियो।